अस्सलाम वालेकुम दोस्तों, अब अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाखड़ा टीवी। ऐं अॼु आउं हुते मौजूदु आहियां घोड़ाबारी में। मेलो ॾेखारे त तव्हांखे सैयद जुम्मन शाह जो अॼु टियों मलाखड़ो आहे। ऐं हिन मेले जी बाज़ार में बीठो आहियां ऐं हाणे हलूं था मलाखड़े तरफ़। मलाखड़े खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अॼु टियों मलाखड़ो आहे। वालेकुम सलाम। असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मीर हसन सोलंकी असांजा मलाखड़ा अटेंड करे बाक़ाइदे दुनिया लेवल ते मोकिलींदो आहे। ऐं अवां सभिनी दोस्तनि सां मुंहिंजी अपील आहे त मलाखड़े खे घणो सर्च ऐं लाइक कंदा करियो वञे, महिरबानी थींदो। वेरी गुड, आई लव यू। ऐं असां ज़रूरी हिन में हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदासीं त असांजी सिंध जे हर उन माण्हू सां असांजी अपील जेको सिंध में रहे थो, पंहिंजे पाण खे सिंधी सॾाए थो ऐं पाकिस्तानी सॾाए थो, हुन सां असांजी इहा अपील त असांजी रांदि जे बारे में कुझु सुठा गुफ़्ता दुनिया जी कंहिं अहिड़ियुनि भलियुनि जायुनि ते ॻाल्हि करियो जेकी 50-100 सालनि खां इहा रांदि हले पई, पर अॼु ताईं इहा रांदि मज़लूमनि जो शिकार आहे। हिन में ग़रीब अबोजड़ा उड़ंदा आहिनि, जेका नौजवान आहिनि त सभु कुझु आहिनि, पोड़ा थियनि था त हुननि खे पंहिंजी गोरियुनि जा पैसा न आहिनि, उन्हनि खे पंहिंजी बीमारी जो कुझु न आहे, उहे उन्हनि खे बचनि जी परेशानी आहे। जिन खे न्याण ईंदो पंहिंजे बचनि जी शादियूं कोन था कराए सघनि। हुकूमत जाम पियो आहे पर हिन ते केरु गौर कोन थो करे। जे पंहिंजा सिंधी को माण्हू सभु हिकिड़ो रस्तो चले जे हिन ते गौर कंदा त हेॾी वॾी का बि ॻाल्हि कोन्हे। हिन खे ख़ुदारा सिंध में रहण वारा, पाकिस्तान में रहण वारा हर मुस्लमान सां, हर इंसान सां मुंहिंजी पार्थ त हिन रांदि जे बारे में हिन खे अॻिते वधाइण जी कोशिशि करियो। पूरी दुनिया लेवल ते सिंधी रहनि था, ॿाहिरि मुल्कनि में ॻाइणु थिए थो त मतिलबु कहिड़ी ॻाल्हि आहे, सिंध जी क़ौमी रांदि उहा बि थियणु खपे। हिन जो असांखे ॾुख थिए थो, इन करे असां नेट जे ज़रिए अवां ताईं मोकिलियूं। महिरबानी गुलाम नबी शीदी तव्हांजी। बिजली काटकरी ये बिजली हुआ है जगह सीधे में जान दे दुनिया। अच्छा भैया अच्छे मैदान में रहा मला जेल लगा रही खान में छोड़ो ऐसा यो बच्चियों नौ चुंडे ले पुराना नहीं नौ ये भाई याद नहीं ना बोला मतलब मुकाबले रही वाह वाह आ गफूरा मतलब आ बिखरी saya jaga perlu jalan wah mereka pura majra wah wah क्या ते पढ़ो ले जा रहे बच्चियों धमाका बोला रनाज मल्ला अदान का चलो अंसार धमाका बोला रनाज मल्ला सिरे सलाम का बोलवा मलते अंसार साईं ते पढ़ो दे जा रहे न्यास हो मल्ला करो आप जियो सेक्टर सिटी पहुंचियो मला लगे ताड़ी इधर तो भैया मुकाबले तो सोनू चांदो सजाद राव को कल चांदे बेईमान बोलो था राव को अजा अमूजा मुकाबलो है सजाद राव को सोनू चांदो सजाद राव को पता मलाखड़े में अदा मलक करने न करे बिड़ी पो गजी पो बजो न मल्ल वेणा न मित्रली मल्ल दे अदा रावपुरा पड़ा तो पे देगा किरल तो मल्ल निबेरन को के ट्रैक्टर सीधी पड़ो दे जा रहे गुला बलोचे मल्ल से एक और तो मल्ल अंसार सही है तो अंग्रेज स्त्री बाजी का हाथ लगा दिया है मल्ल से कौन चाहो खुदा रहा करो वाह वाह वाह
मले से शांति से आवाज है घटना बीजा भरिया हां मले से सोनू चाहिए वाह वाह राव करो चांटे टुकड़ा दो मले ये सुखले रसिया चांटे राव करो अच्छा सदा सिंह वो आराम करा पुत्र वाह पुत्र अच्छा सदा मल्ला से मैदान में प्लीज सदा को खतरा सब करो अल्लाह मल्ला सदा राव करेंगे वाह वाह एला आता बजा चलो एला जियो खान लगा रही मल्ला पिएंगे तो एला मल्ला से भली जोड़ी अल्लाह का घास के लिए एक बार उठे 500 दिला अब जमाना पानी मल्ला कराएंगे आप एला मल्ला से नमाज़ कासिम चांटे से एला मल्ला से काशिफ चांटे अल्लाह के घास के लिए के मैदान में एला मल्ला से सही बार और सफा चिड़े हुए सही से हट भैया बबर शेर तलवार जीत खान लगारी एदा खानमा में बाकी खानमा में शेर मल्ले ये चुगले से शेर सुजा वराव करे वेदा में ये आयो क्या ये मारू मल्ले मारू चल गया ये हटारी ये बेशी पहलवान आपका डरा दिया फैसले आ रहा था बंदा अच्छा साईं गुलाब दोनों के अपने बनाते जो मेहमान आया ना उन्हें नाला लिखिए सारे बगुले साईं गुलाब दोनों मेहमान ने नाला लिखिए सारे बगुले अच्छा मना करो अच्छा भैया जीवन का लगारी एला पलार गाड़ी बलोच ला वीडियो मानू नाम कोदारीन परते बलोच बिलायन बलोच शौकीन जामन बलोच दे बिल ते रख रहा है अब आजा सीधी जदो बलोच शौकीन लायन बलोच दे बिल ते रख रहा है बाकी उनको सुको फलान अदा अकेले पासे में थियो मन्नू तो थीन बलायो अदो भी चाचा कानमो छोरो जीत खान लगारी मल्ल पेरो की मुकाबले सख्त इतनी कुर्सी रखी मेहमान आते गाड़ी दी चले वे मल्ल लगारी बड़ी बात भाई जना गोला भनियो जान हां लोगो एकरो वारो दो वारो छोरो हमारा लगारी बच्चे जो छोरो हमारा लगारी बच्चे जो अब छोरो हो एदा मेहमान ला मेहरबानी मतलब लगारी बच्चे छोरो टेया जो छोरो वाले को जमे आ छोरा बाबा मल्ले शेरो लगारी मल्ल पेरे मुकाबले वाह शेरा वाह वाले शेरे जो इनाम में शेरे जो कदर करे शेरे जो शेरे के नाम मल्ल शेर भली जोड़ी दो जोड़ी जोड़ी सदा मला इम्तियाज मंगरा जमादारी बाहर करके मला करे मेहनत है रजा के सिद्धि जी जो पांच मुल्क मेरे फायदे मगर से खानमा में शेरे के नाम दे कदर करे शेरे जो एदा इम्तियाज मंगरा और काल बई मले बसया मला के अजगी मले मुकाबले एदा मंगरा रे मल्ला वाह मल्ला पुट्टवा वाह मल्ला सदामा पुट्टवा आज मल्ला सोचिले तो मला कदर करो मला के नाम दे
वाह फटा मला फटे दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करिए सभिनी रवासियुनि खे दोस्तनि खे मल जे पारखोनि खे ऐं अल्लाह जे वलीअ जे पंहिंजे दरबार सां अब्दुल्ला खैर साहब खे चाचा अब्दुल्ला खैर ईअं सम्झो मुंहिंजो वॾो भाउ ऐं चाचो असांजो असांखे हर मुलाक़े में करोड़ रुपये सां नवाज़ींदो आहे चाचा अब्दुल्ला खैर खे असां दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशि आमदीद चऊं था ऐं मोहतरम जनाब रईस हनीफ सुल्तान दिलबानी साहब खे असां ऐं बिल थोरो कयो मोहतरम जनाब वॾे अब्दुल्ला दिल साहब जो ऐं पहलवान अल्लाह वॾे सौ ऐं सजाद रावकड़े खे नाम दो ऐं हिन वक़्तु इंतहाई मोहतरम शख्सियत हमेशह इहे सम्झो ग़रीबनि जो वॾो थी ऐं हमेशह इहे सम्झो सैयदनि जो हिकदार मोहतरम जनाब हाजी अमीर अहमद बुकेरो साहब हिन तशरीफ़ फरमा थिया न सभिनी सां गुज़ारिश अॼु कॾहिं मालियूं सफ़ा वकील खटी या अम्मा खटा पहलवान इनायत खास करी ऐं पहलवान अल्लाह वारो जेको तालुक़ रखे थो दौलतपुर मोरे खां ऐं हिन पहलवान घोड़ाबाड़ी जो पहलवान हिन हाजी नज़ीर चना सां पेटो हाजी रशीद चना सां पेटो सां हुनखे दिलि जी गहराइयुनि सां गली करे ख़ुशि आमदीद चऊं था मुंहिंजी गुज़ारिश आहे रईस गुलाम रसूल साहब सां नाला लिखी दो वरी नाला रोज़ पर्ची मस्ती ईंदी आहे रोज़ नवां माण्हू अचनि था दोस्तनि बेहतरीन पहलवान है पहलवान वेबर खास करी पहलवान वजीर पेड़ पहलवान होशियार वजीर पवर पहलवान खास करी बेल खड़े थे मोहतरम जनाब साईं जुड़ियल शाह जो जेके मुझे प्री प्यारे दोस्त साईं जुड़ियल शाह मलाकड़े में साईं जुड़ियल शाह पेटो महिरबानी लख तोरा ऐं मोहतरम जनाब पहलवान इब्राहिम बुकेरो हाजी साहब से गुजारिश है तव्हांजो बुकेरो वॾो थियो हाजी साहब इब्राहिम बुकेरो ऐं पहलवान जमाली निकाल इंतहाई सख्त दादी नशीन क्या गुलाम सुल्तान वो बाकायदे लाहौर सब मौजूद माण्हू कतर करियो लाहौर खे 1000 रुपया मिलंदो आहे साईं जे पासे में धक लॻो आहे तो भैया मतलब जो ये मतलब मुकाबले आ रही है हाजी अमीर अहमद बुकर मला ये गरीब जो यार है हाजी अमीर अहमद बुकर यार में यार है जो मला जगे तो मोहतरम जनाब अरबाब कासिम सईद जाती का तमाम बेहतरीन शौकीन है तमाम बेहतरीन पार्कू है मल जो असां हुनखे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं वेलकम चऊं था लख लाख जेका बि आयल महिमान आहिनि सभु असांजे सिर जा ताज आहिनि हीअ पूरी आवाम असांजे सिर जो ताज आहिनि ऐं इहा आवाम आहे त असीं आहियो हीअ आवाम न आहे त असीं बि न आहियो असांजे सिंध जी सकाफ़त अवां जी वजह खां मशहूरु आहे ऐं अवां जी वजह खां अञा ताईं ज़िंदा आहे ऐं तव्हां सभिनीनि जो पेर थोरा कयो अलाह पाक तव्हां सभिनीनि खे इज़तनि सां नवाज़े हिदायत पइजी आहे पहलवान गुलाम बलोच ऐं पहलवान सदाम हुसैन शीदी मुक़ाबले इंतहाई सख्त 2000 रुपया वाह तमाम बेहतरीन जोड़ी कल इन गुलाम बलोच के सुपर बोले पहलवान सदाम हुसैन शीदी वाह अल्लाह चित्र वारे करे बच्चे पहलवान गुलाम बलोच मथा जाके पहलवान सदाम हुसैन शीदी जो छुड़ाने की कोशिश करे पहलवान गुलाम बलोच वाह तमाम बेहतरीन पहलवान वाह क्या बात है तमाम बेहतरीन पहलवान गुलाम बलोच पहलवान बाकायदा गुलाम बलोच जुड़े पिया पूरी तरीके से गिरफ्तार करने की कोशिश करे सदाम शीदी जमन दाए कांड फसे तो बिन्नी रंगन का फसे ए विश्ववाली अचन रहा हां हाने खबर पई वाह सदाम हुसैन शीदी वाह गुलाम बलोच वाह तमाम बेहतरीन हमने करेंगे बादशाह पहलवान बाकायदा तमाम बेहतरीन पहलवान वाह तकले वडी पानी लगे की जोरदार पानी लगे वाह सही वाह गुलाम बलोच बाकायदा उड़े तो नंढी उम्र में बहुत सारी कामयाबी हासिल करें पहलवान गुलाम बलोच वाह मुकाबला इंतहाई सख्त पर नहीं है सवालों से 10 गुलाम बलोच
बाबा ये मल्ल गड्ढे ये फैसले मल्ल गड्ढे बाबा तेरी अग में सीधी जो चलो सीधी साईं गिरी हो बलोच चढ़ी हो असांजो फैसलो इहो आहे त सीधी गिरी हो बलोच चढ़ी हो अमा सवाई बनेगा ऐं पहलवान चांडियो ॾिसो न सघंदो मुक़ाबिलो इंतहाई सख़्त कानून में गुलाब बलोच मारे वियो ऐं बाबा ऐं सही आहे वाह मल्ला खड़ो करे ताड़ी लॻे बलोच हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लॻे वाह अलीअ जा मुदारो ते हिकु ज़ोरदार नारो वठी वञे छो नारे खां सवाइ ज़िंदगी ऐं बंदगी बेकार नारो लॻे नारो मरी खुदा के जवाब दियो बाबा खबर सिंह तीर न पुछे चले पहलवान घड़ा बलोच गुलाब में अचन पे ये बेईमानी ये तंजी में अब्दुल ने होशियार बताओ सच्चे ते कहनी ते भरनी होशियार की बनाना होशियार की घड़ा काफी से बोलो मुर्शिद गवर्नमेंट की तरफा काप पजीराई कोन्हे ऐं असांजा जेका पहलवान विड़ी विड़ी झूना थी विया ऐं उन्हनि पहलवाननि जो को बंदी ॿारो आहे कोन को बि असांजे हिन मलांगरे में जुड़ियल हूंदा को के नौजवान असीं नौजवान जेका पहलवान आहे उन्हनि खे पंहिंजे जातनि जी कमाई मां वंड ॾींदा आहियूं ऐं उन्हनि खे भाईंदा आहियूं ऐं छो जो असांखे इहो गाॾो हलाइणो पर मुंहिंजी दोस्तनि सभिनीनि सां गुज़ारिश आहे त उस्ताद अली मोहम्मद चांडो उस भोलो चांडो अनाउंस अलाह पाक असांजे दिलनि में रहम ईंदो तंहिंजे करे असां अलाह जे वलियुनि जी ड्यूटी ॾियूं था हेॾो साईं पहलवान अली शाह विड़ियो झूनो थी वियो में विड़ी थे उनके अभी बिना बारन देखे दोस्तों में गुजर के साईं के बिना हमसे नमाजो हेॾा टप गया पहले मिस्री सुमरो मुकाबले इंतहाई सख्त ऐं पहलवान वसील वाला मुकाबले इंतहाई सख्त से न चारो के इंतहाई सख्त मुकाबले पहलवान मिस्री सुमरो वाह मिस्री वाह मुकाबले सख्त हेॾा रज़ाक मला तमाम बेहतरीन असांजे पहलवान सां गॾु मौजूद बसो मिस्री बसो गड़ी में छॾ खणी तो सभई इनाम मिला ताड़ी लगे कि जोरदार ताड़ी लगे वाह मिस्री